टाइम पास कयो टाइम पास टेंशन के गोली मारे पटाको मस्तीअ जो बारियो टेंशन के गोली मारे पटाको मस्तीअ जो बारियो टाइम पास अचो खुशी में कयो टाइम पास I have come to meet Mr. Satram Das. I am one and only Mr. Satram Das here. What is your marital status? कुंवारो ही समझ छो मां मरी वई आहियां छा? हैं? अरे तोखे गुजारे 15 साल थी विया आहिनि। त पोइ चओ न प्रीतम चाचा। चाचा तू मूंखे सतरा मांगुर डार्लिंग चओ न। डार्लिंग ॿारनि में थियो ॿार तव्हां यारनि में थियो यार तव्हां ओ ॿारनि में थियो ॿार तव्हां यारनि में थियो यार तव्हां दिल भर कोई दिल ॾिए त बणिजी वञो दिलदार तव्हां अगर कंदा तव्हां सब सां प्यार दिलकश लॻंदव ही संसार टाइम पास कयो टाइम पास कयो टाइम पास वेचारी अकेली आ मुंह वांगुर मिड़ई ॿ अखर ॻाल्हाए करे मन विंदराईंदा आहियूं। इन करे असांजी संस्था बुजुर्गनि जे लाइ माथेरान हिल स्टेशन जी टकरीअ ते हिकु ओल्ड एज होम ठाहिराइण थी चाहे। हाँ ये सवलाईअ सां उन्हनि खे धिको ॾेई सघो। राधा रानी तू मूंसां गॾल हिन घर में कमु करण जी काई ज़रूरत कान्हे। हाणे बि वक्त अथई राधा खे रोकेस। हाँ रोकेस न मम्मी न त राधा हली वेंदी। हाँ कहिड़ो उहो माण्हू जंहिं इश्क हाँ कयो जंहिं इश्क हाँ कयो जंहिं इश्क हाँ कयो मूं गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो मूं गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो हर को सटलिया सूंहं जो नाहे कोई बचियो हर को सटलिया सूंहं जो नाहे कोई बचियो मूं गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो मूं गरीब इश्क कयो त कहिड़ो ॾोह थी पियो मां सोचो आहे कि मां क्रिश खे पाण सां गॾु वठी थी अचां ऐं उन जे लाइ इंडिया जी छोकिरी पसंदि करे पोइ थी मोटां वापसि। क्रिश ऐं राधा जी शादी थींदी ऐं तव्हां जे मर्ज़ीअ सां थींदी अॼु न सुभाणे तव्हां खे अचणो पवंदो मुंहिंजे घर राधा जो हथ घुरण। दादू यू आर माय लव गुरु। अरे 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 बस राधा आई लव यू। छट लिखी हाणे दिल ते ॻाल्हियूं मां न टपींदसि सरहदी नालियूं हिंदुस्तानी कर तूं ॻाल्हियूं वञी परदेस में कर प्यार रे कसम कारी कुतीअ जो मां कोन कंदसि तोसां प्यार रे। सौ ॻाल्हियुनि जी हिकिड़ी ॻाल्हि तुंहिंजी शादी राधा सां न पर संगीता सां थींदी। पायल असां संगीता जे फ्यूचर जे बारे में ॻाल्हाए रहिया आहियूं। शादी हुन खे करणी आ इन में असांजी राय जो एॾो महत्व कोन्हे। राधा माय लव आई नो दिस क्रूअल वर्ल्ड वोंट लेट अस मीट। मम्मी जबरदस्ती मुंहिंजी शादी क्रिश सां कराए रही आहे। मुंहिंजा प्यारा हेॾा हो मुंहिंजा हेॾा होॾा मुंहिंजो जीवन तोसां गॾु रहियो सुठो रहियो सफल हाँ मां स्वागण वयसि जो मां स्वागण वयसि मूंखे मिलियो अहिड़ो घोट सुठो घोट प्यारो घोट मुंहिंजी पूरी थी आशा मन जी पूरी थी आशा। छोड़ियूं चितियूं न छेड़ो कलकी न मुंहिंजी थेड़ो नाहिक करियो थियूं मूंखे नाहिक करियो थियूं मूंखे बदनाम वेंदे वेंदे ओ वेंदे 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 ओ वेंदे 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 कांगाड जय पिरन खे कांगाड जय पिरन खे। आर्तवार ॾींहुं सोनीअ जो जन्म ॾींहुं आहे। हाँ भाभीअ जो जन्म ॾींहुं। भाभी हूंदी तुंहिंजी मुंहिंजी त घरवारी आहे न। तरसो हिकु ॻाल्हि जो मूंखे तव्हां जवाबु ॾियो। झूर बुढा जेके हूंदा आहिनि उन्हनि जो कंधु ईअं छो थींदो आहे ऐं जेके झूर बुढी हूंदियूं आहिनि उन्हनि जो कंधु ईअं
हीअं छो थींदो आहे? असांखे कहिड़ी ख़बर, असां थोरी जुर बुॾायूं। हाणे अची वियो माधू, उथो हलूं चांहि पीअण। हा हलो हलो बाबा, चांहि न चांहि पींदुसि पेट गरम थींदो त बाथरूम वञिणो पवंदो। टाइम पास टाइम पास टाइम पास कयो, टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास कयो, टाइम पास टाइम पास टाइम पास। टेंशन खे गोली मारियो, पटाको मस्तीअ जो ॿारियो। टेंशन खे गोली मारियो, पटाको मस्तीअ जो ॿारियो। टाइम पास टाइम पास टाइम पास टाइम पास, अचो ख़ुशीअ में कयूं टाइम पास। टाइम पास